रुस्तम छा मर्जी तो सुभाणे मूसा खान जी मेल मथो कहा कंदो या दरगुजर कंदो? दरगुजर कयूं था पीरल, दरगुजर कयूं था। जिते हेतिरा ॾींहं दुश्मनी जे बाहि खे पंहिंजे सीने में सांढियूं वतां थो, उते ॿ ॾींहं ॿिया बि गुज़री वेंदा। मां नथो चाहियां त उन खुशियुनि वारे ॾींहं ते कंहिंजे घर में मातम थिए। उन ॾींहं ते केतिरा ई माण्हू शरीक थींदा। जेकॾहिं इत्फाक़ सां को बेगुनाह गोलनि जो काज थी पियो त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि बख़्श न करे सघंदुसि। इहो ई मां चवां पियो वॾो मेल थींदो। जेकर उन मथां हलां थी त असांजी गोलीअ सां न ई सही, मूसा खान जी गार्ड जी गोली सां ज़रूर को ज़ान थींदो ऐं पोइ उहो सॼो इल्ज़ाम असांजे सिर मथां ईंदो। ऐं मां कंहिं बि बेगुनाह जे खून जो इल्ज़ाम पंहिंजे सिर मथां खणणु नथो चाहियां। वरी इंतज़ार कयूं था। 2 ॾींहंनि खां पोइ मूसा खान सां नए सिर मलाखड़ो कंदासीं। हींअर कंहिं ॿिए हंधि हलण जो प्रोग्राम आहे या हिते ई पंहिंजे वताक में बिस्तरा ठारायूं? हिते ई आराम कयूं था। सुभाणे अकबर ॾे हलियो आहे। उनजी दावत आहे, जेकॾहिं न हलंदासीं त मयारी थी पवंदासीं। असांजो हलण खान खे बुरो लॻंदो रुस्तम। पीरल यार, खानूअ खे बुरो लॻे या पेरनि खां वठी चोटीअ ताईं बाहि लॻेसि, तंहिंमें पंहिंजो छा? असां दावत ते पिया वञूं। जेकॾहिं बग़ैर दावत ते वञूं पोइ भली खानू अखियूं ख़राब करे। चइबो त अकबर खे असां थोरो अञा ताईं यादि आहे रुस्तम। पीरल, तोखे मां पहिरियों ई चयो हो त मुड़ुसु ठाहूको आहे, पर यार ख़ुदा करे त खानू हुनजो क़दुरु करे। मूंखे नथो लॻे रुस्तम त को खानू दोस्तनि जो क़दुरु कंदो। उहो कहिड़ो दोस्त आहे जंहिंसां खानू आख़िर ताईं राही हुजे? हाओ पीरल, चई सच थो यार। खानूअ जी दोस्ती उन उठ मिसल आहे, जंहिं वण सां ॿध उनखे खायो वञे। ख़ुदा अहिड़े मुनाफ़िक इंसान खां पनाह ॾे जेको कंहिंसां बि सचो न रहे। मीर ऐं नबन जो सिर खणण खां पोइ आचर जड़े ललंग मुड़ुस खे बि कोराए छॾी। अञा न ॼाण त कहिड़नि कहिड़नि दोस्तनि खे पंहिंजे धोखे जी काती सां कोराईंदो। अहिड़े फरेबी इंसान खां रब पनाह ॾे। हो निभागो उपता सुपता कम करे वरी वनी जेल में पयो। अगे चक्कर भी मुंह छडायो मास, पर हाणे कोन छडाईंदी मास। भले 12 महीना जेल काटे काटे त दिमाग ठिकाणे ते अचेस। हमारे इज्जत बिरास इंदी है इज्जत वारन के कोतो छा जाने कणक जे पानी में हाणे ने भागे के जडे ने ते जेल में जान रहे कहराइंदा पो वनी दिमाग ठिकाणे इंदसे। अदी मु त पेरहली चयो त छोरे के टंगरायूं, पर तहां मुजी गाल बुधी कोन। अदा मुखे त दुख ही हुआ त तोखे भी छोरे सा गड जे कर पुलिस जे हवाले करे छड्या। हां अदी मुजा एड़ा भी प्रकार ना है जो मुखे पुलिस हवाले कयो वने। कहरा जे सिर दे खैर हुजे, हिते त धण खे ही लोडो आ। को हिकड़ो हुजे त खैरा भी मोह दे। हिते त चरन जी फौज लथला। कहरा के सुधारे बड़ी मुजी किस्मत ही पिटल हुई। न रो मुजी भेण, न त हाणे मुखे भी रोण थो अचे। न रो मुजी भेण। अदा की न रोआ न देवा न बेवा तू भी जेड़ो आहे तेरो ना है। बस रे मुजी किस्मत ही पिटल हुई। वालेकुम। असा छो ना है तोखे इज्जत बख्शी, पर तुंहिंजो दिमाग थोरो फिरियल आहे। वारिस खान हली असांजे गरीब खाने ते वेहूं कोन था सोराब। जॾहिं 4 कदम भरे आया आहियो त कुछ घड़ी हली वियो। जेको भी हाल आहे तव्हां अॻे हाज़िर कयूं था। जेकॾहिं तूं असांजी ख़िदमत करण चाहीं थो त असांखे तोवारो डांदन जो जोड़ो खपे। डांद छा कंदव? मूसा खान जे ॻोठ में मेल आहे, उते लाहींदासीं। मेल लाइ त तव्हांजो पंहिंजो जोड़ो ई बीठल आहे, पोइ मुंहिंजे डांदनि जो लाचार कहिड़ो? हिकु कम जो आहे त हिकु तव्हांखे मां थो ॾियां, जोड़ो वञी करे लायो। जोड़ मों टुटंदो त मुंहिंजो हिकु डांद कॾहिं बि न हलंदो। मां तव्हांखे जवाब कोन थो ॾियां, पर मुंहिंजा डांद मेल लाइ ठहियल कोन आहिनि। थी सघे तव्हांखे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पए। इन करे मुंहिंजी सलाह इहा आहे त हिन मेल खे दरगुज़र कयो।
वारिस खान मेल ते वञे ऐं पंहिंजा डांद न लाहे, ईअं थी नथो सघे सोराब। सोराब खान तोवारा डांद भले ठहियल न हुजनि पर पोइ बि चङो हलंदा। न वारिस खान, मां पंहिंजा डांद इन हालत में मेल में न लाहींदुसि। शाबस हुजई सोराब, शाबस हुजई। मां वॾी उम्मीद करे तो वटि डांदनि लाइ आयो हुयुसि ऐं तूं उन्हनि खां मूंखे जवाबु ॾिनो। वारिस खान, तूं मुंहिंजा भली डांद कोई ख़ैरात करे छॾ, मां तोखे कोन रोकींदुसि। बाक़ी इन हालत में पंहिंजे डांद खे मेल में लाहे मूंखे पंहिंजो पटको लहराइण जो को बि शौक़ु न आहे। ठीकु आहे। हलो मेल ते। हलो बाबा साईं, जोड़ा गॾु थी विया हूंदा, असां कॾहिं पहुचंदासीं बाबा साईं? हलूं था रमू, हलूं था। देर न भोरे खनण खे चवंदासीं त हू डांद कढंदा जेकी असांजे इंतज़ार में अॻु में ई बीठा हूंदा। हलो अकबर, तव्हां थी अचो, मां हिते ई आहियां। छो अकबर, मेल ते नथो वञी? मूंखे हुते मज़ो कोन ईंदो, मां हिते ई आहियां। अकबर, मां ॾिसां थो त कुझु ॾींहंनि खां वठी तुंहिंजो रवैयो सही न आहे। अहिड़ी ॻाल्हि नाहे खान। का ॻाल्हि त ज़रूरु आहे। चयुमि न त अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। अजायो तव्हांखे वहम थी पियो आहे। नथो हली त तुंहिंजी मर्ज़ी, असांखे देरि पई थिए, मूं बि डांदनि खे मेल में लाहिणो आहे। तव्हां थी अचो, मां हिते ई होता कंदे आहियां। अचो। अभी तो मैं जवान हूँ, खिज़ा नहीं बहार है, चेहरे पे निखार है। अभी तो मैं जवान हूँ। खैरा जैसे रडे खैर हुजे, ओ अदा अदा कुछ शर्म कर, कुछ आया कर। चवंदा आहिनि त अछो मथो अटो ख़राब, कुछ त ख्याल कर अदा। हिन उम्र में तो सिंगार जी अदी पाण के ठाण में केड़ो डोआ, बस वार मुझा सते अच्छा थी आहिनि, इन में मुझो केड़ो डोआ। ना तू तो नंढड़ो आ, ता खीर पिया को बारड़ो, मूंखां भी नंढो आ उम्र में। रुगो मुंहिंजी नज़र कमज़ोर थी वई आ जो मूंखे तू झूर थो नज़र अचे पियो। बाक़ी त तूं असली जवान जमान। अदी तू पंहिंजी नज़र जो चश्मो ठहरा, तोखे धपो सही कोन थो पए। हाय हाय केॾो नंढक जो निर्जो आदा, हाँ न ॼमे हा न अहिड़ा सूर ई ॾिसणा पवनि। हा अदी तूं जो हिलालियूं ऐं सुर्खियूं थी हणी, कॾहिं मूं तोखे चयो आ, मूं तोखे कोन चयो आ। पोइ जे मां पाण खे ठाहियां थो, तोखे साड़ छो थो थिए? मूंखे साड़ छो वठंदो अदा? इहो समार सिंगार न करे, खणी ॿियो कुझु करे, टको खीसे में लभई कोन। पोइ हीअं करे जो तए तो कार हिलाए, उहा खणी मथे वेही रहो। हा मूंखे थो सहाय पियो, खैरा जसर ॾे खैर हुजे, मूंखे छो थो सहाय? खैरा जसर ॾे खैर हुजे, उचाए ॾिनो थी मूंसां। हाँ कोन मुड़ंदी है ॾियारीअ खां। हा बस को बहानो खपई छेड़े जो, पोइ सॼो मुल्क करे कठे कंदी। सभई ॻोठ वारो, अॼु असां जेको मल जो मुक़ाबलो रखायो आहे वॾे दिलावर खान, हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं असांजे ॻोठ जा ॿ नौजवान मल पहलवान सद्दाम ऐं सजाद मल जो मुक़ाबलो ॾेखारींदा। बाबा ॻाल्हि ॿुधी छॾियो, सभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। जेको बि मल में पहिरियों नंबर ईंदो वॾो दिलावर खान जे तरफ़ां उनखे 10,000 रुपया इनाम आहे। ताड़ियूं। हाणे मुक़ाबलो थिए थो असांजे पहलवाननि जो, अचे थो कारो ऐं शौकू। हा
मुझा धोखो कयो मुझा धोखो मुझो हथ निकरियो हथ मुझा निकरियो वरी मुझी टंगा निकरी वरी मुझा धोखो कयो दई मुझा धोखो कयो दई रे तवडा अरे हथ निकरई जा पैर निकरई तने मुझो छा मारे वा पुखते रे तवडा ए बेईमान ठगा हथ निकरियो मां मारेम अरे बाबा गाल बुधो मलहू त बथिन जोन का हिक्का छा बाबा पहरी मारियो तो परवाह ना है उठी आने भी देखार वनो शाबाश साजा बया पहलवान चिभड़ या तो जमाल मुकाबलो शुरू थियो वाह कजाय अरे वाह रे पगा वाह दादा वाह फाइनल मुकाबलो थी दो कारे ऐं शौक़ जो ॾिसो त हाणे ॿिन्ही मां केर तो 10,000 रुपया खटे केर तो पहिरों नंबर अचे ये तव्हां मलूं ॾिठियूं ऐं मलूं ॾिसण खां पोइ इहो फ़ैसिलो थियो आहे त फाइनल जेको आख़िरी मल सभिनी खे मारियो आहे उहो इनाम जो हक़दार जेको आहे उहो शोकू आहे वॼाए बाबा कारा हाणे इहो ॿुधा हींअर काॾे हलण जो प्रोग्राम अथई मां घोर वञां काॾे वरी काॾे जमाल आसरो ॾिनो हो त को कारोबार कर त संग वठी ॾे बुख ते सुधुर कारा सुधुर अरे जमाल जे ॾटन ते पंहिंजो पाण फुराए विहंदे मां घोर वञां मां वरी कहिड़ा नोट ॾींदोमांसि जे संग वठाए ॾेई त 200-300 ॾींदोमांसि न त जमाल पंहिंजी जॻह ते ख़ुशि ऐं पंहिंजी जॻह ते ख़ुशि बुख ते अरे कारा छो मत खसी अथई जे 200 में संग मिले हा न त मां बि 2-2 शादियूं कई वेठो हुजां हा शौंकू कॾहिं कॾहिं बाग ॾींदो आहे भीड़ो दाल मुंहुं थी पवंदो आहे सीरो तू छॾ बुख ते इन ख़बरुनि खे तू अच मूं सां त कीअं सो जमाल खे मुंझायां अरे चई थो पर इहे कुराड़ा वॾे जुग जा अथई असां खां कोन मुंझंदा सम्झी मां घोर वञां अरे तू हल त सही हल हल भली हल फुराईंदे पंहिंजो पाण मुझे घरां वरी छा वेंदो मां घोर वञां हल हल हाय आओ जमाल एड़ा मेला मला खड़ा रोज पे आथन त नफ़रत जी बाड़ ही पटी भाऊ चिबड़ हाणे एड़ा मेला मला खड़ा ऐं कचहरियूं काथे रहियूं आहिनि हाय हाय हाणे त हर को पंहिंजी जान खां बि बेज़ार लॻो पियो आहे सचो ही भाऊ जमाल सचो ही अजकल त एड़ो दौर पे हले जो भा जे मथा बंदूक सिधो कयो बीठो अल्लाह पनाह ॾींदो बाबा अल्लाह त घणी पनाह ॾिए थो
पर असांजा अमाल बि त चङा हुजनि न। तोखे बि घर आराम न आयो छा? चाचा आराम कीअं ईंदो? तव्हां त चयो त रोज़गार कयो, हाणे रोज़गार बि कयो, भला अञा आसरनि में रहंदो छा बुख ते? बाबा हाणे मुंहिंजे हथ में त न आहे जो मां अॼु ई तोखे आसरनि में पियो थो रहां। कहिड़ा आसरा भाऊ जमाल, कहिड़ा आसरा? ॻाल्हि कयो। भाऊ चिबड़ हे छोकिरो थो मूंखे चए त खैरा खां मूंखे सुहिणी जो संग वठी ॾियो। छोकिरी त पंहिंजी जॻह ते सही आहे, पर माई खैरा खे केरु सम्झाए? आदा जमाल न्याणीअ जो ॿार लथो भलो। पर इहा ॻाल्हि तुंहिंजी भेण खे सम्झाए केरु? मां सम्झाईंदोसांसि मां। ख़ुदा कंदो त अदीअ जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही वेंदी। चाचा चिबड़ जेकॾहिं इहो रिश्तो मूंखे वठी ॾींदे त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि बुख ते। न बाबा पेरनि धोइण जी का बि ॻाल्हि कान्हे। पर तव्हांखे त ख़बर आहे अदी खेरा खे सम्झाइण जबल सां मथो हणण जे बराबरि आहे। भला ईअं कयो तव्हां ऐं चाचो जमाल ॿई गॾिजी वञो। बाबा पहिरियां थोरो मां अदीअ जे दिमाग़ में ॻाल्हि विहारियां, उन खां पोइ अॾे जमाल खे साण खणी ऐं वेंदुसि, अलाह कंदो त कमु थी वेंदो। भाऊ चिबड़ तूं न जेकॾहिं कोशिशि कंदे त अदी खैरा तां बि न्याणी जो ॿार लही पवंदो ऐं हिन छोकिरे जो घर बि आबाद थी वेंदो। हाँ कमाल खान छा हाल आहे? खैर तव्हां ॿुधायो। अमूल लॻो पियो आहे, हुकुम कयो, कीअं यादि कयो? कुझु ज़रूरी कमु आहे। ॻाल्हि कयो। हाकिम खान कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके फ़ोन ते न पर रूबरू ई थी सघनि थियूं। ख़ैर त आहे न? ख़ैर किथे, कमाल खान फ़ोन करे ऐं ख़ैर हुजे। वरी कंहिंजे सिर खणण जो इरादो आहे छा? चयमि न त इहे ॻाल्हियूं रूबरू ई थींदियूं। पोइ हुकुम कयो त कॾहिं अचां? सुभाणे। सुभाणे छो, मां त हाणे ई पहुची थो वञा। कंहिं बि टाइम ते न, महिला तो अचिजो त काॾे हलणो आहे। हला भाई। त पोइ ओके, हला भाई। कमाल खान जेकॾहिं इहा ॼार मज़बूती सां विछाईंदो त रुस्तम कॾहिं बि बची न सघंदो। मुजीब रुस्तम बाबा मथां 2 चक्कर हला करे चुको आहे। मुझे अंदर में पाए थी बरे पाए। तू छा तो समझी त मां हाणे रुस्तम सां का ॿाराणी रांदि कंदुसि? न मुजीबा न। हाणे रुस्तम लाइ अहिड़ी त खॾ तयारु करणी आहे जंहिंमें उनखे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदुसि। दफ़न। कमाल खान रुस्तम वॾो खेॾाड़ी आहे। मूंखे नथो लॻे त हू वारिस खान ते अंधो एतमाद करे अचे हुन वटि रहंदो। हू वारिस खान वटि रहण लाइ भल न अचे, पर हू उनजे न्यापे ते सिर्फ़ उतजी पहुतो न तॾहिं बि हुनजो कमु पूरो करे छॾींदासीं। कमाल खान रुस्तम खे ख़तमु करण जो ही आख़िरी मौक़ो आहे। जेकॾहिं हितां बची निकितो त पोइ असांखे कॾहिं बि हथ न ईंदो, कॾहिं बि न। बचण जो मौक़ो न मिलंदुसि मुजीब। हाणे ईअं सम्झ त रुस्तम जी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि ऐं उहो ॾींहुं आख़िरी हूंदुसि जंहिं ॾींहुं हू वारिस खान वटि महिमानी खाइण लाइ पहुचंदो।